अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे फ़क़ीर ज़फ़र अली करमी। उहो तो चए त माण्हू 500 या 1000 रुपए ॾेई चवे थो त ख़त्म शरीफ़ ईसाले सवाब लाइ पढ़ी ॾियो, उहे पैसा खणणु खपनि या न। हिन जो सवाल आहे त ख़त्म शरीफ़ जेको पढ़िबो आहे उन जे एवज़ जेके पैसा मिलनि उहे खणणु खपनि या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को पैसा ॾिए थो त उनखे खाइण में को बि हर्ज न आहे, जाइज़ आहे, इहे पैसा खणी सघजनि था। जीअं बुख़ारी शरीफ़ में हदीस मुबारक आहे त हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मां रिवायत आहे, उन चयो त सहाबा इकराम जो हिकिड़ो टोलो हिकु खूह खां गुज़रियो। पोइ उन खूह ते जेके रहण वारा हुया उन्हनि मां हिकु शख़्स आयो, उन्हनि चयो त असांजे माण्हू खे विछूं ॾंघायो आहे। हिकिड़ी रिवायत में आहे त नांग ॾंघायो आहे। तव्हां मां को फीणो रखणु ॼाणे थो त असांजे माण्हू ते फीणो रखे। पोइ साहबा इकराम मां हिकिड़े चयो त आऊं फीणो रखंदुसि, पर 30 ॿकरियूं ॾींदव त पोइ उहो फीणो रखंदुसि। पोइ मुआदो तइ थियो। पोइ उहो साहबा इकराम मां को हिकिड़ो शख़्स उनखे फीणो रखी। हदीस मुबारक में आहे त उहो शख़्स आया, हल्फीकुम मिन राकिन, तव्हां मां को शख़्स आहे जेको फीणो रखे। इन फिल माए रजुलन लदीगन औ सलीमन, बेशक उन पाणी जे पासे में जेको शख़्स रहे थो उनखे विछूं ॾंघायो आहे या नांग ॾंघायो आहे। फंतलक रजुल मिनहुम, पोइ साहबा इकराम मां हिकिड़ो शख़्स उन्हनि ॾांहुं वियो। फ़कर बिफ़ातिहतिल किताब अला शाइन, पोइ उन जे मथां सूरत फ़ातिहा यानी अलहम्दु शरीफ़ मां कुझु पढ़ियाई। फ़बर, जॾहिं इहो पढ़ियाई यानी उन ते फीणो रखियईं अलहम्दु शरीफ़ जे ज़रिए, त उहो बीमार तंदुरुस्त थी वियो। फ़जा बिशाए इला असहाबिही, पोइ उहो आयो पंहिंजे असाबनि। फ़करिहु ज़ालिक, पोइ साहबा इकराम जेके हुया ॿिया साथी संदसि, उन्हनि चयो त असां इहा शइ खाईंदासीं न, उहे ॿकरियूं वग़ैरह असां न वठंदासीं। तूं क़ुर जे बदिले में उजरत वठी आयूं, असां इन मां कुझु बि न खाईंदासीं। फ़क़ालू, पोइ उन्हनि चयो त अख़स्त अला किताबिल्लाहि अजरन, तूं क़ुर जे बदिले में उजरत वरिती आहे यानी मज़दूरी वरिती आहे। हत्ता क़दिमुल मदीनत, पोइ सभु मदीने शरीफ़ में आया। फ़क़ालू या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अख़ज़ अला किताबिल्लाहि अजरन, हिन शख़्स क़ुर जे एवज़ में उजरत वरिती आहे। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अहक़ मा अख़ज़्तुम अलैहि अजरन किताबुल्लाह, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां जेका मज़दूरी कयो था उन जे बदिले में उजरत वठो था, उन सभिनी खां बहितर इहो आहे त क़ुर जे एवज़ में अवां उजरत वठो। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेकॾहिं को क़ुर जे एवज़ पैसा वठे थो त जाइज़ आहे। अहिड़े नमूने सां जेको ख़त्मो कयो वेंदो आहे उन में बि जेकॾहिं को अॻियां पैसा थो ॾिए, गोया की उन क़ुर जे एवज़ पैसा थो ॾिए यानी क़ुर ते उजरत आहे, त इन में वठण में को बि हर्ज न आहे। इन मां इहो मसइलो वाज़े थी वियो। पर ज़िमननि कुझु ॻाल्हियूं हिन हदीस मां क़ाबिल तवजो आहिनि। पहिरें नंबर ते त क़ुरानी आयात बतौर इलाज जे पढ़णु जाइज़ आहे। जेकॾहिं जाइज़ न हुजे हा त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे मना फ़रमाए हा। ॿियो इन मां फ़ाइदो इन हदीस मां इहो निकितो त क़ुरानी आयात जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त शफ़ा रखी आहे। ऐं टियों इहो मसइलो साबित थिए थो इन हदीस मुबारक मां त फीणो रखणु, तावीज़ ॿधणु या क़ुर जे ज़रिए कंहिंजो इलाज करणु इहो जाइज़ आहे ऐं सहाबा इकराम जो तरीक़ो रहियो आहे। ऐं चौथे नंबर ते इहो बि हिन मां फ़ाइदो हासिलु थियो त जेकॾहिं को फीणो रखे थो उन जे एवज़ में पैसा वठे थो या उजरत वठे थो त जाइज़ आहे। अहिड़े नमूने सां मुल्ला अली कारी इन हदीस जी शरह में फ़रमाए थो, फ़ी दलीलुन अला जवाज़िल इस्तिजार लिक़राअतिल क़ुरान व रुक़यत बिही व जवाज़ अख़ज़िल उजरत अला तालीमिल क़ुरान। पाण फ़रमाइनि था त इन हदीस मुबारक में दलील आहे त क़ुर जी तिलावत जे एवज़ उजरत वठणु या फीणे जे एवज़ उजरत वठणु जाइज़ आहे। अहिड़ी तरीक़े सां क़ुर जी तालीम ॾियण ते बि उजरत वठणु जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।